खौफन वारा ख्वाब ॾिसां पियो खौफन वारा खौफन वारा ख्वाब ॾिसां पियो छिक भरे उन महल खां पियो रही नथो सघां धार मां घुरियो अॼु दिलि मुंहिंजी ॾिसी अचां पंहिंजो यार मां चैनल खे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा दोस्तों। अचां पंहिंजो यार मां सिक तुंहिंजी मूंखे ॾाढो सतायो भेण घर में कोन पे आयो संभरी दिलदार मां घुरियो अॼु दिलि मुंहिंजी ॾिसी अचां पंहिंजो यार मां घुरियो अॼु दिलि मुंहिंजी ॾिसी अचां पंहिंजो यार मां सिक तुंहिंजी जे थोरी हुजे हा सिक तुंहिंजी जे सिक तुंहिंजी जे थोरी हुजे हा जाए बि दिलि में उनखे ॾिजे हा काॾे कयां फराज़ रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद दोस्तों। असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फनकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। वधीक राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज़ रतोदो मोबाइल नंबर 030034000507। सिक तुंहिंजी मूंखे ॾाढो सतायो भेण घर में कोन पे आयो संभरी दिलदार मां घुरियो अॼु दिलि मुंहिंजी ॾिसी अचां पंहिंजो यार मां घुरियो अॼु दिलि मुंहिंजी ॾिसी अचां पंहिंजो यार मां पंहिंजो यार मां घुरियो अॼु दिलि मुंहिंजी ॾिसी अचां पंहिंजो यार मां। फराज़ रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद दोस्तों। असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फनकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। वधीक राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज़ रतोदरो मोबाइल नंबर 030034000507।